दोस्तों अॼु रियासत ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल रियासत। केटिन एंटरटेनमेंट वारनि जो जेको मेगा प्रोजेक्ट अची रहियो आहे वॾे स्केल ते, उनजी बहितरीनु अपडेट तव्हां सां शेयर कंदुसि। दरअसल दोस्तों काफ़ी अपडेट्स मां जा तव्हां सां शेयर करे चुको आहियां। अॼु इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं त हिन ड्रामे जी कहाणी कहिड़े क़िस्म जी आहे ऐं हिन में छा छा जेको आहे न नोट कयो वियो आहे हिन दौर जे हिसाब सां। थी सघे त हिन ड्रामे खे दोस्तों हिन वीडियो खे पूरो ॾिसंदा ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग्स खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दरअसल दोस्तों हिन में काफ़ी कुझु नओं बि ॾेखारियो वियो आहे, ख़ासि करे जेको हिन में उम्मीद अली कलवड़ साहब जो जेको करेक्टर आहे इहो नवाण करे ॾेखारियो वियो आहे। इन जी गैंग आहे जेका, इहा बि हिकु नए अंदाज़ में तव्हांखे नज़र ईंदी, छो त इन इलाइक़नि में अहिड़ियूं गैंगा कमु कंदियूं आहिनि जीअं शर गैंग थी वई, ॿिया टियां। उन हिसाब सां ड्रामे में हिकिड़ो इहो सीन रखियो वियो आहे। ॿियो त आज़म मंगल जो बि बहितरीनु किरदारु आहे हिन में। उन जा जेका साइड हीरो साथी आहिनि उहो बि उन सां गॾु सुठो साथ निभाए रहिया आहिनि। कहाणी फिरीगिरी उते वञी बीहे थी। अॼुकल्ह जेको सिस्टम हली रहियो आहे, हिकु इनकलाब जा नारा, कामरेडनि जी कुझु थोरी घणी कहाणी ॾेखारी वेंदी। ख़ासि करे तव्हांखे ज़ुल्म जबर ॾेखारियो वेंदो ऐं मिसकिननि ते ऐं व्याज खोर बि कुझु तव्हांखे हिते नोट कया वेंदा, ॾेखारिया वेंदा ऐं घणो कुझु तव्हांखे ॾेखारियो वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।